अस्सलामुअलैकुम। जॾहिं कर थियाम साञाए सुपेरिन सी, जॾहिं कर थियाम साञाए सुपेरिन सी, तॾहिं कर तिर वेतिरो वेल न विसरियाम, अंदरि रूह रहियाम सॼण ओताकू करे। दिलचस्प मालूमाती प्रोग्राम सां मीर मोहम्मद लंजार जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्रोग्राम जी शुरूआति गुज़िरियल हफ़्ते ॾिनल सुवालनि जे जवाबनि सां। सवाल नंबर पहिरियों हो, मुआख़ाते मदीना कहिड़े साहिब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में क़ाइमु थी? त जवाबु आहे हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु बिन मालिक। सवाल नंबर ॿियो हो, माउंट एवरेस्ट जेको हिमालय जबल जी हिकु चोटी जो नालो आहे, उनजो मक़ामी नालो छा आहे ऐं एवरेस्ट नालो कंहिंजे करे पियो? हा, उनजो मक़ामी नालो आहे चोमोलंगा ऐं जॉर्ज एवरेस्ट जे करे जंहिं हुनखे सर कयो तंहिं करे हुन जो नालो पियो। ऐं सुवाल नंबर टियों हो, सिंधी ॿोली विरासत मां निकिती जेका संस्कृत, प्राकृत, बाली, सोशीनी खां थींदे विरासत मां फिरी 11वीं सदी ईस्वीअ में सिंधी ॿोली जे सूरत खे अख़्तियार कई। सिंध ॿोलीअ मुतलिक़ हीउ ख़्यालु कहिड़नि ॿिनि आलिमनि जा आहिनि? जवाबु आहे अर्नेस्ट ट्रम्प ऐं ॿियो भेरूमल महर चंदाणी, जंहिंखे काका भेरूमल बि चवनि था। दोस्तो, असांखे तक़रीबन 169 ख़त मौसूल थिया आहिनि, जिन मां 3 सही जवाबनि वारनि ख़तनि जो तइदादु आहे 79 ऐं 2.5 सही जवाब मोकिलींदड़ ख़तनि जो तइदादु आहे 81 ऐं ग़लति आहिनि 9। त हाज़िरनि पहिरीं 3 सही जवाब मोकिलींदड़ दोस्तनि जा नाला: ॻोठ रसूलपुर, ठरी मीरवा खां वफ़ा हुसैन अली शहर, खिपरे खां अब्दुल जलील लगारी, आजिज़ कोकर, शालमानी स्टाफ खां मुशाहिद हुसैन खोसो, उस्ताद रजब अली खोसो। ॻोठ जलालुद्दीन कटोहर, डेरा मुराद जमाली बलूचिस्तान खां आजिज़ रहमतुल्लाह कटोहर, शहर चंबल खां प्रिंस एम इब्राहिम शेराणी। ॻोठ जान मोहम्मद आलमाणी खां मुमताज़ अली आलमाणी, खाड़िक थर खां शेर मोहम्मद खोसो, महराब ख़ान खोसो, हाजी ख़ान खोसो, असद अब्दुल्ला खोसो, हाजी मोहम्मद शरीफ़ खोसो, राणो ख़ान खोसो। टंडे मोहम्मद ख़ान खां वफ़ा मक़बूल अहमद बुरड़ो, सखी जाम ॾातार खां अॾाॾिनो सोलंगी। ॻोठ हाजी आचार लुंड, मिठी नंबर 1 बदीन खां उस्ताद अब्दुल्ला लुंड, शहर रोशनाबाद खां मेवो ख़ान अलियाणी। ॻोठ मोहम्मद बचल महर खां ग़ुलाम मुस्तफ़ा महर, मीरपुर ख़ास खां एस एम बलोच। ॻोठ आगा ख़ान जतोई खां मीर मुमताज़ अली जतोई। ॻोठ अहमद ख़ान मुरादाणी खां मास्तर नूर मोहम्मद मुरादाणी, अला जुड़ियो मुरादाणी। मीरपुर पठोर खां उस्ताद अबू मेमन, तबसुम सैफुल्ला खत्री। दरगाह पीर वसण शरीफ़ खां मिसकीन मोहम्मद हाशिम मजीदाणू। फुल खुई थर खां गुलसन नोड़ियो, दरगाह जाम छते खां अब्दुल जब्बार खोसो। ॻोठ बहादुर जलबाणी खां फ़कीर मोहम्मद अशरफ जलबाणी। ॻोठ आलम ख़ान ज़रदारी खां मोहम्मद ख़ान ज़रदारी। ॻोठ मिठू ख़ान खां रजब अली बलोच। नौशर फ़रोज़ खां मीर हसन महर, आजिज़ गुल हसन महर, शाद शाह मोहम्मद लाहिरी, वफ़ा नूर मोहम्मद महर। ॻोठ अहमद ख़ान मरी खां राशिद अनीस ख़ासकेली। ॻोठ फ़कीर मीर मोहम्मद लुंड केटी खां बरकत अली लुंड। ॻोठ रावत लगारी खां मुमताज़ अली लगारी। ॻोठ गुल मोहम्मद हिसवाणी खां नाज़ नज़र अली हिसवाणी। ॻोठ अहमदाबाद खां आज़ाद अब्दुलसलाम शर। ॻोठ गामण ख़ान शर खां मुमताज़ तबसुम शर। लाड़काणे खां सागिर साजिद अली मुगेरी, गोलाची खां। ॻोठ जान मोहम्मद लाशारी खां मोहम्मद इस्माइल लाशारी। ॻोठ आली जूणेजे खां जूणेजो, तलार खां अली मोहम्मद जूणेजो, अब्दुल्ला जूणेजो। मीरवा मोरी तलार खां परदेसी जुमो मल्ला, टंडे ग़ुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड। ॻोठ हाजी वज़ीर लगारी खां मजबूर मिठू लगारी। ओबाइन खां अली मोहम्मद मल्ला, पंगियो खां अली नवास मेमण। कासिम ॻोठ खैरपुर मीस खां ग़ुलाम हैदर पुल पोटो। ॻोठ हयात सहतो खां नाज़ ख़मीज़ो ख़ान सोलंगी।
काछे पट गुल मोहम्मद खां जावेद जबाल लगारी, सेनानी लाखीर खां वफ़ा अली अहमद लाखेर, शहदादपुर खां अला बजाए सोलंगी, ॻोठ मौलवी ख़ैर मोहम्मद अहमदानी खां अहसानुल्ला लगारी, बेगना मोरी खां मास्तर रब ॾिनो समूह, रशीद अहमद समूह, शकील अहमद समूह, शहर सरैरी खां मोहम्मद याकूब कीरियो, ॻोठ रईस ग़ुलाम अली चांडियो बदीन खां नूर हसन चांडियो, दरगाह सैयद तिल्ला शाह खां फ़क़ीर गुल मोहम्मद चांडियो, ठरी मीर वाह खां मीर सोबदार अली लगारी, ॻोठ हाजी रोहल ख़ान जाफ़री खां अब्दुल गफ़ार जाफ़री, ॻोठ शाह मोहम्मद बरड़े खां आबिद हुसैन बरड़ो, शोहर जमाली खां नाज़ नंगर ख़ान जमाली, ॻोठ मोहम्मद इब्राहिम लगारी जोईअ खां ग़ुलाम अली लगारी, काछे राजे गंढे खां जानी जान मोहम्मद ब्रह्माणी, ॻोठ ग़ुलाम हुसैन गाॾई खां रफ़ीक अहमद गाॾई, शहर सठ महल खां साबिर ग़ुलाम रसूल माटी, शहर जुॾे खां भाई ख़ान टालपुर, ॾाजीरो मोरी खां अलाॾिनो खोसो, ॻोठ आबाद मजीदाणू खां वफ़ा जान मोहम्मद मजीदाणू, ॻोठ मोहम्मद वारिस चांडियो खां अली अकबर चांडियो ऐं ठरी निज़ामाणी खां सिराजुद्दीन निज़ामाणी। ही हुआ उन्हनि दोस्तनि जा नाला जिन जा टई जवाब सही हुआ। इन्हनि ख़तनि मां कुड़ूं अॼु असां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे मौसीक़ार मोहतरम अब्दुल सत्तार ख़ान खां कढायो। जंहिं महिरबान जो ख़तु कोने में निकितो उहो आहे शहर सठ महल जो साबिर ग़ुलाम रसूल नमाटी। ग़ुलाम रसूल नमाटी साहिबु मूंखे गुज़ारिश आहे त पंहिंजो तारुफ़ ऐं पसंदि अहिड़ी रीति मोकिलियो जीअं ईंदड़ अंगारे ते असांखे मिलणु घुरिजे। ऐं हाणे उन्हनि दोस्तनि जा नाला जिन जा अढाई जवाब सदर महिनतुनि जे उजूरे तौरु ऐं महिरबानीअ सां असां क़बूल करे नाला वठूं था। उन दोस्तनि जी महिरबानी जेके प्रोग्राम लाइ लोचीनि था। ॻोठ सैयद मीर अली शाह खां गुल हसन बोदाणी, बलोच कॉलोनी रेलवे कॉलोनी कोटली खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, ख़ादिम हुसैन चांडियो, मुनल ख़ान चांडियो कंबो सईद ख़ान खां दिलबर हुसैन चांडियो, ॻोठ मोहम्मद अली बुदाणी खां शेरबंद बुदाणी, सखर खां डॉक्टर अली शेर शेख, स्टेशन अला दादाणी, ॻोठ उनड़ खां राजा रफ़ीक अहमद शेख, बरूं खां होद ख़ान बोदाणी, ॻोठ मीर ग़ुलाम शाह खां गुलनाज़ बलोच, ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालाणी, दादूअ खां मीर मंज़ूर अली जोयो, सेनाणी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, शहर बेराणी खां मौला बख़्श मर्री, नवाब शाह खां मीर अमानुल्ला बिरोही, नाजीज़ आशिक़ ख़ासकेली, ॻोठ शाह बख़्श जमाली खां मोहम्मद अली जमाली, शाहपुर चाकर खां सिकंदर गुल ओड, ॻोठ गुल हसन लगारी खां ग़ुलाम हुसैन लगारी, ॻोठ सोबदार चांडियो खां मोहम्मद साग चांडियो, ॻोठ हाजी मोहम्मद ख़ान मशहूरी नौशर फ़िरोज़ खां महराब अली मशहूरी, शहर अठहठि मोरी खां अलादाद गोरचाणी, कबरकोट मुगेरी खां रजा राजब अली मुगेरी, नजावत ख़ान मुगेरी, सांगड़ खां खमीसोमल विछराणी, पुनल ख़ान चांडियो, ॻोठ सकरंड खां फ़क़ीर अमीर बख़्श चांडियो, ठारू शाह खां मोहम्मद अशरफ उजण, भेरिया शहर खां आजिज़ अमानुल्ला विसड़ो, ॻोठ हाजी अलीमंद मुगेरी, लॻ नवाब शाह खां पुनल ख़ान मुगेरी, शहर जाम साहिब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी, ॻोठ बाग़े ख़ान शाहाणी खां अब्दुल नबी शाहाणी, कामरान अली शाहाणी, ॻोठ मसूद कीरियो शाहपुर चाकर खां उस्ताद हाकिम ॾाहिरी, ॻोठ हाजी बहराम ख़ान शर खां शाहिद हुसैन शर, वफ़ा गुलशेर शर, खिपरे खां रामलाल, आकिल शाह खां ताराचंद भील, ॻोठ याकूब मरी खां मोहनदास ओड, काज़ी अहमद खां गाज़ी ख़ान खोसो, काठड़ी खां अलावरायो मरी, नौशर फ़िरोज़ खां फ़क़ीर नूरदीन सोलंगी, उमरकोट खां रामचंद ओड, फुल शहर खां रहमतुल्ला खोसो, दरगाह पीर वसण शरीफ़ खां नाज़िम अली शर, ख़ानपुर खां वफ़ा अली अकबर ख़ासकेली, मोहम्मद ख़ान बिरोही, बेरवारी खां ॾेवन कुमार, मोहम्मद इस्माइल मर्री, सैफ़ अल ख़ान मर्री, हरीश कुमार, ॻोठ रईस लीमू ख़ान लगारी, मीरवा गोरचाणी खां इरशाद रहीम बख़्श लगारी, रेहान रहीम लगारी, ॻोठ ग़ुलाम शाह खां अदीदुररहमान चांडियो, प्रीतमाबाद खां अब्दुल बिरोही, ॻोठ मौला बख़्श चांडियो खां बहाउद्दीन चांडियो, ॻोठ शहबाज़ ख़ान चांडियो खां साबिर हुसैन चांडियो, दरगाह जाम दातार खां उस्ताद मोहम्मद आलम विसड़ो, इम्तियाज़ आलम विसड़ो, सरफराज़ आलम विसड़ो, एजाज़ आलम विसड़ो, ॻोठ ढालू ख़ासकेली खां नबी बख़्श ख़ासकेली, शहर जुंगशाही खां
मीर आशिक़ लतीफ़ बिरोही। ॻोठ मलिक शाह नवाज़ लॻ कोटली खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासकेली, झुॾे खां अली हसन ख़ासकेली, अगरी शरीफ़ खां मोहम्मद आलम शर, बांधीअ खां इरशाद अली हुजण, ॻोठ मेवे ख़ान ख़ासकेली खां हाजी ख़ान ख़ासकेली, क़ाइम ख़ान ख़ासकेली, ॻोठ गुलमूद ख़ासकेली खां मास्तर हबीबुल्ला ख़ासकेली, फुलजी विलेज खां ॾातल ख़ान चन्ना, ढेलियार खां मोहम्मद नवाज़ पोज़ार, तंगवाणी खां नादिर अली कबूल, ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात जूणेजे खां इबू पोटो पुनराही, उरलाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन कोसो, दिलशाद अली कोसो, सठ महल खां ग़ुलाम मुश्तबा जमाली, मंसूर अली जमाली, ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली, मोहम्मद मलूक जमाली, अगरी चौदगी खां उदास मोहम्मद उस्मान शर, करौंडी खां ख़ामोश ख़लील रहमान शर ऐं खंभरे खां एम इब्राहिम राजड़। दोस्तों, गुज़िरियल प्रोग्राम में खिपरे जे आजिज़ खोखर जो ख़त कोने में निकितो हो, तारफ़ नाहे मोकिलियो, त करे अॼु संदन पसंदि त शामिलु नथा करे सघूं। बहरहाल पसंदि जा नगमा अहिड़ा नशर कंदासूं जेके यकीनन तव्हां सभिनी खे पसंदि हूंदा। पर पहिरीं नोट करो ईंदड़ प्रोग्राम लाइ नवां सुवाल। सुवाल नंबर पहिरियों आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभ खां पहिरीं कहिड़ी नमाज़ बैतुल्लाह तरफ़ मुंहुं करे अदा कई? कहिड़ी नमाज़ बैतुल्लाह तरफ़ मुंहुं करे अदा कई? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभ खां पहिरीं कहिड़ी नमाज़ बैतुल्लाह तरफ़ मुंहुं करे अदा कई? सुवाल नंबर ॿियो आहे, बेल्जियम जे उन आलिम जो नालो ॿुधायो। बेल्जियम जे उन आलिम जो नालो ॿुधायो जंहिंखे जदीद नक्शा साज़ीअ जो बानी चयो वेंदो आहे। बेल्जियम जे उन आलिम जो नालो ॿुधायो जंहिंखे जदीद नक्शा साज़ीअ जो बानी चयो वेंदो आहे। ऐं सुवाल नंबर टियों, हीउ हिकु शाइरु आहे जेको तव्हांखे मुक़ाबिल बि करिणो आहे ऐं शाइर जो नालो बि ॿुधाइणो आहे। शाइरु आहे जंहिंजूं पहिरियों ॿ सिटूं आहिनि, जेको पोइ उहा तव्हांखे मुकामिल करिणो आहे। अल इश्क इमामा आहे मुंहिंजो शींहुं, रातियां ऐं ॾींहं सजदो सुपेरीअ खे। अल इश्क इमामा आहे मुंहिंजो शींहुं, रातियां ऐं ॾींहं सजदो सुपेरीअ खे। हीउ शेर तव्हांखे मुकमिल करिणो आहे ऐं शाइर जो नालो ॿुधाइणो आहे। सुवाल वरी दोहिरायां थो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभ खां पहिरीं कहिड़ी नमाज़ बैतुल्लाह तरफ़ मुंहुं करे अदा कई? सुवाल नंबर ॿियो, बेल्जियम जे उन आलिम जो नालो ॿुधायो जंहिंखे जदीद नक्शा साज़ीअ जो बानी चयो वेंदो आहे। ऐं सुवाल नंबर टियों, शाइर मुक़बिल करियो ऐं शाइर जो नालो ॿुधायो। शाइर आहे, अल इश्क इमामा आहे मुंहिंजो शींहुं, अल इश्क इमामा आहे मुंहिंजो शींहुं, रातियां ऐं ॾींहं सजदो सुपेरीअ खे। दोस्तो, यकीनन अवां सुवाल नोट कया हूंदा ऐं हाणे विंदर विरहो बि थिए त हाज़िर आहे पहिरियों ही कलाम।